सरदार नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात ते ऐं संदन आल ते ऐं असहाबा ते। असांजे मुल्क पाकिस्तान में एक एतरी अंधेर नगरी हली रही है जो ही पाकिस्तान इस्लाम के नाले ते छयो, जैसी बुनियादन में 14 का 15 लख मुसलमानन औरतन मर्दन जो खून शामिल है। इस्लाम के नाले ते ठाण वाले इन मुल्क पाकिस्तान में जेके असांजा इन वक्त ताईं 75 साल 76 साल गुजरी विया, इन वक्त ताईं जेके हुक्मरान अचन था पिया उहा भी टोटल यहूदी लाबी। उनका बाद में जेके काज़िन जे कुर्सिन ते चीफ जस्टिस जे कुर्सिन ते वेही करे जेके फैसला कन था उहे भी यहूदी लाबी जा एजेंट आहिनि। उन जो हिकिड़ो नंढो मिसाल हाणे तव्हांखे ॾियूं त कुछ ॾींहं पहिरें मुबारक सानी केस में कादियानी मुबारक सानी मिर्ज़ाई इहो ख़बीस इन जो केस हली रहियो हुयो, जंहिंमें अपील जे फ़ैसिले में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जेको ॼम खां वठी को लानती आहे, हिकु मरदूद हिकु मनहूस क़िस्म जो माण्हू आहे जंहिंखे इस्लाम जी का भो न आहे, उन जी नस्ल में का लॻे थो त को इस्लाम जो माण्हू आहे ई कोन को, लॻे थो त उहो जॾहिं ॼायो त उनजे कन में कंहिं आज़ान न चई हुई, लॻे थो त इहो ख़ुतनो बि न करायो वॾो हूंदो को गैर मुस्लिम यहूदी आहे छा आहे ख़बर न आहे। इन ख़बीस उन कादियानी खे जेको असांजे आइन पाकिस्तान में 1973 जे आइन में जेको कलदम लिखियो वियो आहे, यानी उनखे काफ़िर करार ॾिनो वियो आहे, उन्हनि खे हिन चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा पंहिंजे मुल्क पाकिस्तान में खुलम खुला इबादत करण जी ऐं पंहिंजे मर्ज़ी जे मुताबिक़ इबादत गाहूं ठाहिण जी इजाज़त ॾिए थो। चीफ जस्टिस इन चीफ जस्टिस का सवाल है त जंहिं आइन जी पासदारी जो कसम खणी करे तू कुर्सी ते वेठो आहीं, उन आइन में लिखियो पियो आहे त कादियानी काफ़िर आहे। उन आइन में लिखियो पियो आहे त कादियानी के पाकिस्तान में अलल ऐलान पंहिंजी इबादत गाह ठाहिण, पंहिंजी तबलीग करण, पंहिंजी नशरो इशात, पंहिंजी इलेक्ट्रेचर जेको मिसाल आहे किताब हूंदा आहिनि, इन्हनि खे शाया करण जी इजाज़त न आहे। जॾहिं आइन में लिखियो पियो आहे त उनखे इजाज़त न आहे। चीफ जस्टिस तूं केरु थींदो आहीं जो तूं कादियानी खे इजाज़त ॾे? चीफ जस्टिस केरु थींदो आहे जो किरोड़े मुसलमाननि जे पाकिस्तानी किरोड़े मुसलमाननि जे ईमानी सां रूह सां तूं जेको आहे खेॾे थो। तूं चंद कुर्सी ते 2 फुटनि जी, असांजा बाबा जी फरमाईंदा आहिनि, 2 फुटनि जी कुर्सी ते वेही करे तूं जेको आहे हज़ूर जो हक़ भुली वएं। इन चीफ जस्टिस खे ॿुधाइणु चाहियूं था जेकॾहिं तूं चाहें थो कि लिकी करे उहे इबादत गाह पंहिंजी में यानी इबादत करे सघनि था, लिकी करे तबलीग करे सघनि था, और जेकॾहिं को आज के रसूल लिकी करे कंहिं कादियानी खे वासिल जहन्नम करे, उनजे लाइ तुंहिंजो छा हुकुम हूंदो? असांखे इहो बि ॿुधायो न, जेकॾहिं लिकी करे उहे इबादत करनि था, वरी को आज के रसूल गाज़ी मुमताज़ कादरी शहीद रहमतुल्लाह अलैह जी पैरवी ते हलंदे उन कमीने कादियानी खे जेकॾहिं को वासिल जहन्नम करे थो, उनजे लाइ तुंहिंजो छा बयानु हूंदो? उनजे लाइ छा हुकुम हूंदो? पोइ तूं चवंदे त उन सां ज़ुल्म थियो, जेकॾहिं उन सां ज़ुल्म थियो त हे इस्लाम सां ज़ुल्म आहे। तूं एॾी वॾी कुर्सी ते वेही करे इस्लाम सां ज़ुल्म करे थो। यादि रख चीफ जस्टिस, तो जहिड़ा कई चीफ जस्टिस हज़ूर अलैहिस्सलाम जे मुबारक खचर जे पेशाब मुबारक जे उन दज़ ते बि क़ुर्बान आहिनि, जंहिंजे सदके असांखे अल्लाह ताला ही मुल्क पाकिस्तान अता कयो। तो जहिड़ा चीफ जस्टिस कई आया कई विया, तूं बि जस्टिस कुत्ता ते लानत, चीफ जस्टिस कुत्ता ते लानत, चीफ जस्टिस कुत्ता ते लानत, तहरीक लब्बैक पाकिस्तान असां पंहिंजे वज़ीर आज़म पाकिस्तान खां, सदर पाकिस्तान खां ऐं असांजी मुल्क जी भाग दौड़ संभालण वारे आर्मी चीफ खां असां सख़्त लफ़्ज़नि में मुतालबो कयूं था, असां शदीद एहतजाजन मुज़ाहिरो करे मुतालबो कयूं था त इन चीफ जस्टिस खे पादर हणी लाथो वञे ऐं इन आइन जे गद्दार खे सजाए मौत ॾिनी वञे। हे जेकॾहिं को आम माण्हू पाकिस्तानी आइन जी गद्दारी करे थो या आइन जी इनहिराफ़ी करे थो त उन ते गद्दार जो लेबल अचे थो। चीफ जस्टिस जी कुर्सी ते वेही करे जेको आइन सां गद्दारी करे उनखे छा कजे? गुस्ताख नबी जी एक सजा, सिरतन से जुदा, सिरतन से जुदा, एक सजा, सिरतन से जुदा, सिरतन से जुदा, एक सजा, सिरतन से जुदा, सिरतन से जुदा। इन हवाले सां गरम थी हुई असां जेको आहे इन हवाले सां असां इदारनि खां दरख़्वास्त कयूं था फिलफोर इनखे चवनि फ़ाइज़ ईसा खे त फिलफोर पंहिंजे इन फ़ैसिले ते जेको नज़रसानी करे इहो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे। ॿी सूरत ही जेको तहरीक लब्बैक जा ही जेके तूं धरणा ऐं एहतजाज ॾिसें थो न, इहे तुंहिंजे नक ते तुंहिंजे गिरबान ते चढ़ी वेंदा।
पोइ तोखे फ़ैसिलो वापसि वठिणो पवंदो इंशाअल्लाह ऐं पोइ तूं जेतिरो ज़लील ऐं रुसवा थींदे उनखां बहितर अथई फिलफौर जेको आहे फ़ैसिलो वापसि वठ ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदारे खत्म नबूवत लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक लब्बैक